नाज़रीन, सिंध में अगवा जूं वारदातूं न रुकियूं। एक ॿियो नौजवान कराची खां वापस ईंदे अगवा थी वियो। वारसनि खां 50 लख रुपया भंग तलब। अवां खे ख़बर जा तफ़सील ॾींदा हलूं त गढ़ी यासीन थाने जे हद में वाक़िअ भुट्टे जे ॻोठ वासी 19 साला नौजवान मसूद डर 7 तारीख़ ते सुबुह कराची खां वापसि ईंदे शिकारपुर जी हद मां अगवा थी वियो आहे। वारसनि मुख़्तलिफ़ नौजवान जे वालिद अब्दुल करीम डर जी अॻुवाणी में प्रेस क्लब गढ़ी यासीन में एहतजाज कयो आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन अब्दुल हकीम डर, जईवा अॻुवाण मौलाना ग़ुलाम अकबर उन्नाड़, अब्दुल वहीद डर, ख़ालिद महमूद सिंधी, एहसानुल्लाह डर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। मसूद अहमद नालो आहे, उन पीउ जो वालिद साहिब जो नालो अब्दुल करीम। उहो 6 तारीख़ उतां मोकल कई अथई, चए त मां ॻोठ अचां थो। असां सखर ताईं राति में चवां लखीअ पुॼण वारो आहे, पोइ असां नंबर न लॻा। कल्ह असांजे फ़ोन आई आहे की माण्हुनि जी त तव्हांजो छोकिरो असां वटि कई था, असांखे 40 लख रुपया ॾियो, 5 ॾींहं तव्हांखे मुहलत न तव्हांजे छोकिरे जो लाश मिलंदो। असां ग़रीब आहियूं, असांखे कुझु बि कोन्हे को। उन खां बाद में असां गढ़ी यासीन थाणे ते वियासीं, पुलिस सां मिलियासीं। पुलिस असांजी काई मदद न कई त चऊं तव्हां एस पी साहब सां मिलो। एस पी ऑफिस असां वियासीं, उते बि चऊं बाबा एस पी कोन्हे, मोकिले ते विया, रेट ते विया। आख़िर असां काॾे वञूं? असांजे लाइ को हल कढो। असां ग़रीब आहियूं, असां मिसकिन आहियूं, असांखे ॿियो कोई बि कोन्हे को अलाह खां सवाइ असांजी मदद कई वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीअ असांजो प्रोटेस्ट असांजे भाउ मसूद अहमद डहर जे अगवा जे ख़िलाफ़ु आहे, जेको कुझु ॾींहं पहिरियां कराचीअ खां अची रहियो हो पंहिंजे घर ईद जी मोकलूं करे। उनखे सखर जे हदुनि खां ॿाहिरि ईंदे शिकारपुर जे हदुनि में दाख़िल थींदे अगवा कयो वियो आहे। सो उन जा वालिदैन परेशान आहिनि, उन जा रिश्तेदार काफ़ी परेशान आहिनि। असां जेके तक जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, ख़ुसूसन कंवारिया बिरादरान, उन्हनि सां बि राब्तो कयो आहे, पर उन्हनि मां बि असांखे ख़ातिर खां जवाबु नाहे मिली सघियो। ऐं थाणे ते बि विया आहियूं, थाणे वारा उहे पाण मजबूर ऐं लाचार बणियल आहिनि। शायदि इहे बि जेको आहे सो चूंडियल नुमाइंदनि जे इताब जो निशानो बणियल आहिनि, उहे उन्हनि खां ड्रुजनि था। जॾहिं वर्दीअ वारा ड्रुजनि था त जनाब बाक़ी आम आवाम जो कहिड़ो हशर हूंदो। सो इन जे करे असां गुज़ारिश कयूं था आला अख़्तियारनि खां, बिलख़ुसूस IG सिंध, SSP शिकारपुर, DIG लाड़काणो, असां उन्हनि खे हथ ॿधी करे रिक्वेस्ट कयूं था त बराहे करम असांजे नौजवान खे फिलफौर बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में न असां जेकॾहिं उनखे बाज़ियाब नथो करायो वञे त असां पंहिंजे इलाइक़े जा हाईवेज़ बंदि कंदासीं ऐं एहतिजाज जो दाइरो जेको हूंदो उहो वसी कयो वेंदो। अचे 7 तारीख़ ते माना सखर ताईं असांजो वास्तो हलियो ॻाल्हाइण ॿाल्हाइण जो। पोइ फ़ोन लॻी कोन। कल्ह फ़ोन कई त असांखे 40 लख रुपया ॾियो। असांखे का वसियत आहे कोन, मज़ूरी करे पेट पालींदा आहियूं, ॿी का वसियत आहे कोन। ऐं मुंहिंजो भाउ थे चौथों नंबर आहे, गढ़ी कराची में निकितो 6 तारीख़। 6 तारीख़ निकितो, हिन सां राब्तो हुयो असांजो सखर ताईं। हिन सां चयईं त मां सखर पुॻो आहियां। हुन खां पोइ कलाक ॾेढ खां पोइ असां फ़ोन कईसीं त कॉल आई थिए त हिन नंबर बंदि हुयो। नंबर जो बंदि हुयो त वरी असांजी बि फोतकी थी पई, असां हुन मसरूफ़ वियासीं। 2 ॾींहंनि खां पोइ त हिननि इतलाह ॾिनो, धाड़ेलनि फ़ोन कई, चयूं था बाबा मसूद अहमद असां अगवा करे आया आहियूं, कचे या धाड़ेला था ॻाल्हायूं त 40 लख पुॼाए वञो, पंहिंजो छोकिरो छॾाए वञो, 5 ॾींहंनि जी तव्हांजी मोहलत ॾियूं था। कल्ह गढ़ी यासीन मां आयासीं त हिते थाणे वारनि पुलिस वारनि इहा ॻाल्हि कई त असां कुझु नथा करे सघूं, असां पंहिंजा सिर पाण लिकायूं था। वसियत ई न आहे असांजे, न आहे त वसियत या वर्दी लाइ फिटी कनि हुकूमत, या कहिड़े कम जी हुकूमत। जॾहिं आवाम जी हिफ़ाज़त नथी करे सघे हुकूमत, त इहा असांजी हुकूमत न खपे आवाम खे। पोइ आवाम पंहिंजी पाण ई खणी हिफ़ाज़त कंदो। अमन अमान जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे। इहा आहे वीचारो करीम बख़्श डहर वेठो आहे, जंहिंजे हवाले सां गॾु थिया आहियूं असां हिते। भुटे ॻोठ जो रहाकू आहे, मज़दूर माण्हू आहे, पाण जा बीमार माण्हू आहे। ऐं पुटु बि मज़दूर माण्हू जा मज़दूरी कंदो सिक्योरिटी गार्ड में आहे। उनखां अॻवा कयो वियो आहे 40 लख ॾियो या लाश खणो। या ही धारे जो काशिफ़ वीचारो अॻवा कयो वियो आहे शहर मां पुलिस जे वर्दनि में। हीअ वॾियूं ज़्यादतियूं निकिरियूं ऐं इहो सॼो बि क़सूरु आहे उन्हनि जो, जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि इलाइक़े जा MNA आहिनि, MPAs आहिनि, त उहे शहर जी परगो नथा कनि। हक़ीक़त इहा आहे।